एक ॿी अहम ख़बर खां बि अवां खे आगाही ॾींदा आहियूं त मीरपुर ख़ास में माल पिड़ी जी नीलामी तां मेयर अब्दुल रऊफ़ गौरी शेर मोहम्मद टालपुर टाउन जे चेयरमैन में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। मेयर अब्दुल रऊफ़ गौरी माल पिड़ी जी नीलामी बाबति इश्तिहार ॾिनो। टाउन चेयरमैन वली मोहम्मद नारे जो इजलास घुराए मेयर जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ठारा मंज़ूर करायो। टाउन चेयरमैन जो चवणु आहे त माल पिड़ी हिन टाउन जी मिल्कियत आहे। नीलामी वारो इश्तिहार गैर कानूनी आहे। मीरपुर ख़ास में माल पिड़ी जी नीलामी तां मेयर अब्दुल रऊफ़ गौरी शेर मोहम्मद टालपुर टाउन जे चेयरमैन में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। मेयर अब्दुल रऊफ़ गौरी माल पिड़ीअ जी नीलामी बाबति इश्तिहार ॾिनो। टाउन चेयरमैन वली मोहम्मद नारे जो इजलास घुराए मेयर जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ठारा मंज़ूर करायो। टाउन चेयरमैन जो चवणु आहे त माल पिड़ी हिन टाउन जी मिल्कियत आहे। नीलामी वारो इश्तिहार गैर कानूनी आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया मीरपुर ख़ास में माल पिड़ीअ जी नीलामीअ तां मेयर अब्दुल रऊफ़ गौरी शेर मोहम्मद टालपुर टाउन जे चेयरमैन में इख़्तिलाफ़ ॿुधायो पियो वञे त वधी विया आहिनि। मेयर अब्दुल रऊफ़ गौरी माल पिड़ीअ जी नीलामी बाबति इश्तिहार ॾिनो। टाउन चेयरमैन वली मोहम्मद नारे जो इजलास घुराए मेयर जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ठारा मंज़ूर करायो। टाउन चेयरमैन जो चवणु आहे त माल पिड़ी हिन टाउन जी मिल्कियत आहे। नीलामी वारो इश्तिहार गैर कानूनी आहे। मीरपुर ख़ास में माल पिड़ीअ जी नीलामी तां मेयर अब्दुल रऊफ़ गौरी शेर मोहम्मद टालपुर टाउन जे चेयरमैन में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। मेयर अब्दुल रऊफ़ गौरी माल पिड़ीअ जी नीलामी बाबति इश्तिहार ॾिनो। टाउन चेयरमैन वली मोहम्मद नारे जो इजलास घुराए मेयर जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ठारा मंज़ूर करायो। टाउन चेयरमैन जो चवणु आहे त माल पिड़ी हिन टाउन जी मिल्कियत आहे। नीलामी वारो इश्तिहार गैर कानूनी आहे। अहम ख़बर अवां खे हिकु भेरो ॿीहर ॾींदा हलूं मीरपुर ख़ास में माल पिड़ी जी नीलामी तां मेयर अब्दुल रऊफ़ गौरी शेर मोहम्मद टालपुर टाउन जे चेयरमैन में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि।